अफला यंज़ुरून इलल इबिली कैफ़ ख़ुलिक़त, छा उहे नथा ॾिसनि उठ जी तरफ़ कीअं पैदा कयो वियो। वरी अॻिते अलाह से फरमायो व इल समाई कैफ़ रुफ़ियत, ऐं आसमान जी तरफ़ कैफ़ रुफ़ियत कीअं बुलंद कयो वियो। हाणे मूं तव्हांखे ॿुधायो त हिननि आयतुनि जे अंदरि अलाह साईं पंहिंजी कुदरत जूं निशानियूं बयानु करे वियो। अलाह साईं जी कुदरत जी पहिरीं निशानी हुई उठ, जंहिंजे बारे में आउं तफ़सील तव्हांखे ॿुधाए चुकसि। ऐं आसमान जे बारे में इहा अलाह ताला जी कुदरत जी ॿी निशानी हुई, इन जो बि तफ़सील आउं तव्हांखे कल्ह ॿुधाए चुकसि। अॼु आहे अलाह साईं जी कुदरत जी टी निशानी। अलाह साईं फरमाए थो व इलल जिबाली कैफ़ नुसिबत, छा उहे नथा ॾिसनि पहाड़नि जी तरफ़, जबलनि जी तरफ़। कैफ़ नुसिबत जी माना कीअं बीहारिया विया आहिनि। अलाह साईं फरमाए थो छा उहे जबलनि पहाड़नि जी तरफ़ नथा ॾिसनि, कैफ़ नुसिबत जी माना कीअं बीहारिया विया आहिनि। यानी अलाह साईं ज़मीन पैदा कई, ज़मीन पैदा करे अलाह साईं उन ते जेको त पहाड़ जबल बीहारिया। अलाह साईं फरमाए थो जबल जॾहिं खां मूं बीहारिया आहिनि, तॾहिं खां वठी करे जबल कंहिं क़िस्म जी हरकत नथा कनि। जबलनि जो इहो हरकत न करणु इहो बि अलाह ताला जी कुदरत जी निशानी आहे। त अलाह साईं फरमाए थो व इलल जिबाली कैफ़ नुसिबत, ऐं जबलनि जी तरफ़ कैफ़ नुसिबत जी माना कीअं बीहारिया विया आहिनि। व इलल अर्ज़ि कैफ़ सुतिहत, ऐं ज़मीन जी तरफ़ कैफ़ सुतिहत जी माना कीअं विछाई वई आहे। अलाह साईं फरमाए हाणे इहा आहे अलाह साईं जी कुदरत जी चौथी निशानी। टे निशानियूं थी वियूं, चौथी निशानी आहे ज़मीन। अलाह साईं फरमाए थो इहे ज़मीन जी तरफ़ नथा ॾिसनि, कैफ़ सुतिहत कीअं विछाई वई आहे। ज़मीन हिकिड़ी गोल ज़मीन हिकिड़ी छा आहे, गोल आहे, हिकिड़ी फुटबॉल वांगुरु आहे। ऐं गोल जेका शइ हूंदी आहे उन ते हलणु ॾुखियो हूंदो आहे। ऐं हालांकि इन ज़मीन ते लखें हज़ारनि जी तइदाद जे अंदरि माण्हू आहिनि, जानवर आहिनि जेको इन ज़मीन ते हली रहिया आहिनि। वॾा वॾा कुशादा मकान जॻहियूं पंहिंजी ज़मीन ते जेको ठाहिनि था ऐं आबादी कनि था। हालांकि इहे सभु शयूं गोल शइ ते ॾुखियूं हूंदियूं आहिनि, पर पोइ बि इहे अलाह ताला जी ज़मीन ते कनि था। ऐं इहे हालांकि गोल शइ ते इहे शयूं करणु ॾुखियूं आहिनि, त गोल शइ ते इहे शयूं करणु ॾुखियूं आहिनि, पोइ बि इहे कनि पिया। इहो बि अलाह ताला जी कुदरत जी निशानी आहे। हाणे निशानियूं घणी थी वई, कुल 4। नंबर 1 उठ, नंबर 2 आसमान, नंबर 3 जबल, नंबर 4 ज़मीन। हाणे आया अलाह साईं इहे 4 निशानियूं ख़ासि तौर ते ज़िक्र छो कयूं। अलाह साईं वधीक करे आहे, जेकॾहिं ज़िक्र करणियूं त इहे न करे ॿियूं करे आहे। अलाह ताला जी कुदरत जूं निशानियूं त खोड़ आहिनि, पोइ ख़ासि तौर ते इहे 4 छो ज़िक्र कयूं आहिनि। त उनजो जवाबु इहो आहे त बाबा ॾिसो, क़ुरान मजीद इन क़ुरान मजीद जा अवलीन ऐं पहिरीं जेके मुख़ातब आहिनि उहे केरु आहिनि, उहे आहिनि अरब हज़रात। ऐं अरब हज़रात घणो तणो रहंदा हुआ जंगल में, ऐं जंगल में इन्हनि जे साम्हूं छा हूंदा हुआ, उठ। अलाह साईं उठ जो बयानु कयो। जंगल में इन्हनि जे मथां हूंदो हुओ आसमान, अलाह साईं ॿी निशानी आसमान जी बयानु कई। जंगल में इन्हनि जे हेठां हूंदी हुई ज़मीन, अलाह साईं चौथी निशानी ज़मीन बयानु कई। ऐं जंगल में हिननि जे आसपास हूंदा हुआ जबल ऐं पहाड़, अलाह साईं उहा जबलनि ऐं पहाड़नि जी निशानी ज़िक्र कई। फ़ज़किर इन्नमा अंत मुज़किर, इतां खां आहे अलाह जे रसूल खे नसीहत। फ़ज़किर, अलाह जे रसूल खे फरमायो वियो, ए पैगम्बर तूं नसीहत कर। इन्नमा अंत मुज़किर, बेशक तूं नसीहत करण वारो आहीं। अलाह जे रसूल खे फरमायो वियो त हाणे इहे 4 निशानियूं अलाह असां ज़िक्र कयूं, हाणे तूं माण्हुनि खे नसीहत कर, तूं नसीहत करण वारो आहीं। लस्ट अलैहिम बिमुसैतिर, तूं उन्हनि ते ज़ोर ज़बरदस्ती करण वारो न आहीं, या तूं उन्हनि ते निगरान न आहीं। लस्ट अलैहिम बिमुसैतिर। ॾिसो, जॾहिं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़रनि खे तबलीग कंदा हुआ, काफ़र कोन मञींदा हुआ, त जनाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इन ॻाल्हि जी तकलीफ़ थींदी हुई, अलाह जे रसूल खे तसली जे लाइ चयो वियो लस्ट अलैहिम बिमुसैतिर, तूं उन्हनि ते छा थी, तूं उन्हनि ते ज़ोर ज़बरदस्ती करण वारो कोन आहीं, तूं उन्हनि ते निगरान कोन आहीं। हू जेकॾहिं मञनि था, तुंहिंजी नसीहत खे क़बूल कंदा त ठीकु आहे, हुन नसीहत क़बूल कई, तुंहिंजो कमु आहे तबलीग करणु, नसीहत करणु, बाक़ी सॼो कमु असांजे हवाले। पोइ हुन जेकॾहिं नसीहत क़बूल कंदा त उन्हनि खे फ़ाइदो थींदो, न क़बूल कंदा, एराज़ कंदा, अलाह साईं फरमाए थो इल्ला मन तवल्ला व कफ़र। हा, बाक़ी उहो माण्हू जंहिं मोह मोड़ियो, व कफ़र जी माना एराज़ कई, इनकार कई, फ़युअज़िबुहुल्लाहुल अज़ाबल अकबर, त पोइ अलाह ताला हुनखे छा ॾींदो, वॾो अज़ाब ॾींदो। अज़ाबल अकबर जी माना अलाह ताला हुनखे वॾो अज़ाब ॾींदो। इन इलैना इयाबहुम, अलाह साईं फरमाए थो बेशक असांजी तरफ़ ई इन्हनि जो छा आहे, मोटणु आहे। सुम्म इन अलैना हिसाबहुम, पोइ बेशक असां ते उन्हनि जो हिसाब किताब आहे। अरे सीधे पंहिंजी सूरत गाशिया पूरी थी, सुभाणे खां सूरत आला। अफला यंज़ुरून